मोहसिन रज़ा ईरानी सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो नुमाइंदो मुक़रर। सुप्रीम लीडर मुस्तबा खामनाई पंहिंजे सीनियर सलाहकार जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी। बाक़िर ज़ुल्क़दर मुस्तबा खामनाई जो सियासी सलाहकार मुक़रर। नोटिफिकेशन जारी कयो वियो। मोहसिन रज़ाई 1981 खां 1997 ताईं पासदाराने इनकलाब जो सरबराह रही चुको आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त अमरीका ईरान मामले ते दबाव वधाइण बदिरां मुहतियात रवैयो इख़्तियार करे रहियो आहे। ईरान सां महदूद सतह ते ॻाल्हियूं जारी आहिनि। ईरान में महांगाई वधी रही आहे, वटनि पैसा न आहिनि। हू ईरान ते इक़्तिसादी दबाव जे असरनि जो जाइज़ो वठी रहिया आहिनि। ईरान सां मामिलो शतरंज जी रांदि वांगुरु आहे। आज़ाद कश्मीर कानून साज़ असम्बली जी चूंडनि जो टियों मरहलो पहुंच डिवीज़न जे ॿिनि ज़िलनि बाग ऐं हवेली जे 4 तटनि ते पोलिंग जारी। पीपल्स पार्टी ऐं नून लीग में नह चोटीअ जो मुक़ाबलो। वज़ीर आज़म फैसल राठौड़ ऐं अॻूणा वज़ीर आज़म सरदार अतीक तनवीर इलियास मैदान में लथल। 4,60,000 रजिस्टर्ड औरतूं ऐं मर्द वोटर्स राय जो हक़ इस्तेमालु कंदा। पौंछ ज़िले जे 3 ऐं सदनोई ज़िले जे 2 तकनि ते चूंडुनि बाद में थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु मंझंदि 3 वॻे थींदो। वज़ीर आज़म सऊदी अरब ऐं तुर्किया दिफ़ाई मुआहिदे बाबति काबीना खे आगाह कंदो। मुल्क जे मौशी ऐं सिक्योरिटी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। पीपल्स पार्टी तरफ़ां सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ असम्बली में ठहराव पेश करण जो ऐलान। सिंध हिकु आहे ऐं हमेशह हिकु ई रहंदी। सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। निस्तार खोड़ो नवनि सूबनि बाबति आइनी तरीक़ेकार ते अमल थियणु घुरिजे। रुॻो शोशा छॾण सां अवामी मसइला हल न थी सघंदा। मेयर मुर्तज़ा वहाब सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ सिंध असम्बली में ठहराव पेश कंदासीं। डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद। सिंध हुकूमत पारां नौजवान मीर रज़ा अली जे क़त्ल केस जी जुडिशियल इंक्वायरी कराइण जो ऐलान। सूबाई गुरु वज़ीर सियालंचारी मेयर कराची मुर्तज़ा वहाब नौजवान मीर रज़ा अली जे घर आमद। वारसनि सां ताज़ियत। सूबाई गुरु वज़ीर सियालंचार मीर रज़ा अली जे वारसनि खे मुकमल तौर ते इंसाफ़ ॾियारण जी ख़ातिरी कराईंदे चयो वॾे वज़ीर जी सिफ़ारिश ते मीर रज़ा अली जे क़त्ल जी जाच लाइ सिंध हाई कोर्ट जे जज जी सरबराही में जुडिशियल कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो कयो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील लीना मेमर सोशल मीडिया ते संदसि मुबैना किरदार कुशी ख़िलाफ़ नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सूबाई वज़ीर शर्जील लीना मेमर दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त सोशल मीडिया ज़रिए संदसि ऐं पुट जी किरदार कुशी कई पई वञे। मुख़्तलिफ़ सोशल मीडिया अकाउंट्स ज़रिए जारी कयल पोस्टूं वीडियोज़ ऐं बयाननि जो मक़सदु संदसि सियासी साख ख़राब करणु आहे। जैज़कम शहीद बशीर खान कुरैशी ग्रुप जो चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालानी गिरफ्तार। खैरपुर में शहीद बशीर खान जी सालगिरह तकरीब दौरान पुलिस जे अटालन डॉक्टर नियाज़ कालानी मुजीब हेलार ख़ादिम शर समेत ॿिनि खे गिरफ्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। डॉक्टर नियाज़ कालानी जो चवणु आहे त शहीद बशीर खान कुरैशी जी सालगिरह मल्हाइण जे ॾोह में गिरफ्तार कयो वियो आहे। ऐं केटी बंदर भरिसां ॻोठ हाजी जत में जत बिरादरी जी बिंदरुनि में झेड़ो लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि शेर मोहम्मद जत
मारिजी पियो लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस चमड़ाहित धुरिन में जहिड़ो लंघ जे तकरार था थियो आहे वधीक जांच जारी आहे।